ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। सिंध जे इल्मी, अदबी ऐं तहक़ीक़ी दुनिया लाइ हिकु ख़ुशख़बरी। कामरेड ताज मोहम्मद अबड़ो जी ज़ाती लाइब्रेरी मां नायाब किताब हाणे मुहक़क़नि लाइ दस्तयाब हूंदा। डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन मीर नादिर अली अबड़ो पंहिंजे वालिद जी क़ीमती किताबनि जो ज़ख़ीरो इंस्टीट्यूट ऑफ सिंधियोलॉजी सिंध यूनिवर्सिटी जामशोरो खे तोहफ़े तौरु ॾिना आहिनि। मीर नादिर अली अबड़ो जो चवणु आहे त हीउ किताबी ख़ज़ानो सिंधी तहक़ीक़, अदब ऐं तारीख़ जे मुताला लाइ अहम साबित थींदो। हिन जो वधीक चवणो त सिंधियोलॉजी जे लाइ रिसर्च लाइब्रेरी में मुहक़क़नि लाइ वधीक मदद मिलंदी, जिते मुख़्तलिफ़ तहक़ीक़ी मक़ालनि लाइ अहम रेफरेंस मौजूदु हूंदा। मीर नादिर अली अबड़ो जो चवणो त हीउ किताब मुंहिंजे वालिद कामरेड ताज मोहम्मद अबड़ो जी ज़ाती लाइब्रेरी जो हिसो हुआ, जिन खे हाणे तहक़ीक़ जे मक़सद लाइ सिंधियोलॉजी जे हवाले कजे थो, त जीअं सिंध जी नई नसुल लाइ इल्म जो दरवाज़ो खुली सघे। मीर नादिर अली अबड़ो तरफ़ां न सिर्फ़ किताब पर कामरेड ताज मोहम्मद अबड़ो जी ज़ाती इस्तेमाल हेठि रहंदड़ शयूं पिणु कामरेड ताज मोहम्मद अबड़ो कार्नर में रखण जो ऐलान कयो वियो आहे। प्रेस क्लब उमरकोट जे चेयरमैन रामधाणी अहिड़ा तइलीमी क़दम नौजवाननि खे किताब सां जोड़ण लाइ इंतिहाई अहम आहिनि। असां मीर नादिर अली अबड़ो जी हिन इल्मी ॼाटी खे रोशन रखण वारी कोशिश खे साराहियूं था। वधीक ताज़ा तरीन ख़बरुनि ऐं मुस्बत क़दमनि बाबति ॼाण लाइ असांजो चैनल सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजी ख़्याल कमेंट में ज़रूरु शेयर कयो। रिपोर्ट डॉक्टर एम लाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ।